मिठल अदा नूरल घर आयो हूंदो उथी त मल्हार जो पुछी अचूंसि। मुरादा नूरल मल्हार सां मिलण कोन वियो हो, बालाज खान सां मिलण वियो। ऐं बालाज खान हुनखे कहिड़ी वरदी ॾिनी हूंदी इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। त पोइ हुन खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मिठल तू उथी त सही न। अदा नूरल का त वरंदी वठी आयो हूंदो न, उथी पुछी अचूंसि। मूं चयो न त बालाज खान नूरल खे सुठी वरंदी कोन ॾिनी हूंदी। मूंखे त डपु थी पियो आहे त किथे बालाज खान नूरल खे अहिड़ी ॻाल्हि न करे विझे जेका नाक़ाबिले बर्दाश्त हुजे या वरी ॿुधाइण जहिड़ी न हुजे। बाबा बालाज खान जहिड़े ज़ालिम मां ॿी उम्मीद करे बि कहिड़ी सघिजे थी। बालाज खान त हिकिड़ो ज़ालिम आहे, ज़ालिम। बालाज खान इंसान न पर आदमखोर आहे। पर आदमखोर खे पक हुजे त धनार मज़बूत आहे त हुनजो हर वार खाली ऐं बेमाना हूंदो। राबिल धीअ तू परेशान न थी, वक्त सां जंग करे वञ बि, पोइ छा बि थी वञे मुंहिंजी अमां। तव्हांजो ॻाल्हियूं मुंहिंजी सम्झ खां ज़ोर आहिनि। मिठल उथी उथी अदा नूरल छा चवंदो त मूंखां हाल अहिवाल ई पुछण कोन आया मल्हार जा साहुरे जा। तू वञी खेर खेरीअ त पुछा करे आ, मां कोन थो हलां मुरादा। सुबुह जो नूरल खां पुछी वठंदुसि। हो अम्मा, बाबा सफ़ा सही तो चवे। तूं पाण वञ ऐं वञी मासड़ खां पुछी अच त मासात जो छा थियो। मिठल नथो हले त न हले, मां त वञा थी मल्हार जी ख़ैरियत पुछी थी अचां। ठीकु आहे वञ, पर वरण जी कजांइ मुरादा। ऐं हा, नूरल कुझु बि चवई न त माठ करे ॿुधजांइ। मतां विच में वती बुल ॾींदी। हाणे चरी बि कान आहियां जो विच में बुल ॾींदुसि। आहीं त कुल जी काबर, पर वरी बि चवां थो तोखे ॻाल्हि वणे न वणे सिर्फ़ ॿुधण जी कजांइ। मतां उते माण्हू खिलाई। हाय हाय, छो माण्हू खिलाईंदुसि? कोन थी माण्हू खिलायां। हा हमारा बिल, तू छो परेशान आई? अया तुंहिंजो बाबो ज़िंदा आहे। बालाज खान भली पंहिंजे अना जे वर चाढ़े असांखे, पर असां पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधण वारा आहियूं।